अहम ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। सूबाई वज़ीर सईद गनी इमरान ख़ान खे बम करार ॾेई छॾियो आहे। सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान इक़्तिदार तां लहण बाद वहशी ऐं चरियो थी वियो आहे। इमरान ख़ान मुल्की सलामती लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। मुल्क में ॾिफेड़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहे। सईद गनी जो चवणु आहे त इमरान ख़ान इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश न करे इक़्तिदार मां निकिरण खां पोइ ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जे अवामी मार्च खां पोइ इमरान ख़ान जी हुकूमत ख़त्म थी। सईद गनी चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे कराची पहुचंदो। एयरपोर्ट जे टर्मिनल नंबर 1 ते शाम जो 5 वॻे शानदार आजियां कई वेंदी। आगाह कई पिया। सूबाई वज़ीर सईद गनी इमरान ख़ान खे बम करार ॾेई छॾियो आहे। सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान इक़्तिदार लहण बाद वहशी ऐं चरियो थी वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त इमरान ख़ान मुल्की सलामती जे लाइ ख़तरो बणिजी वियो आहे ऐं मुल्क में ॾिफेड़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश न करे इक़्तिदार मां निकिरण खां पोइ ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे।